अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुठ्यस कुएजन तन तबीब न गडिया, ॾेई डंभ डडन पाणा डील ॾुखोयो। भलारे बिरदणी जे भलारे बेत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 21 मार्च 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब ताबीरनि सां लाऊं लही सघनि। सचाई जा सॾ वर्णाईंदड़ माण्हुनि खे हमेशह राहनि में मारियो वेंदो आहे, पर के असानिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके तारीख़ ते पंहिंजे दर्द जा निशान ज़रूरु छॾे वेंदा आहिनि। बाखोड़ो सानियो जंहिंजे सोग मां अञा सिंध निकिती न हुई त उन्हीअ अरसे दौरान सिंध जे अरडे पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी जे भाउ शहीद मक़सूद कुरैशी खे ऐं सलमान वधो खे साड़ियो वियो। 21 मार्च जो ॾिहाड़ो जॾहिं बि ईंदो आहे तॾहिं हुन साने जी यादि ज़रूरु खणी ईंदो आहे। उहो अहिड़ो सानियो हो जंहिं सॼी सिंध खे ॼण त लुड़कनि जा तोहफ़ा ॾेई छॾिया हुआ। अॼु बि मार्च महीनो जॾहिं बि ईंदो आहे तॾहिं केतिरियूं यादूं खणी ईंदो आहे। 7 अप्रैल 2012 ते सिंध जे अरडे ऐं बेबाक किरदार शहीद बशीर ख़ान कुरैशी खे शहीद कयो वियो त उन खां पोइ संदसि भाउ शहीद मक़सूद कुरैशी सरगर्म थियो ऐं हुन 23 मार्च 2014 ते कराची शहर में अज़ीमुल शान मेड़ाको करण थे चाहियो ऐं 23 मार्च ते हुन कराची में मार्च करण थे चाहियो, पर उनखां 2 ॾींहं अॻे रते देरे जाए शहीद बशीर ख़ान कुरैशी जे निढे भाउ शहीद मक़सूद कुरैशी खे बि शहीद कयो वियो। अॼु उन्हीअ सान्हे जी वरसी आहे, सान्हे जी यादि जो ॾींहुं आहे। असीं भेटाउनि जा गुलाब आछींदासीं शहीद सलमान ऐं शहीद मक़सूद कुरैशी खे। राति जे रहज़ननि हथां शहीद थी वियल शहीद मक़सूद कुरैशी तोड़े जो तमामु थोरो वक़्तीअ सरगर्मियुनि में गुज़ारियो। हुन आलमी इदारनि जो ध्यानु पाण छिकराइण लाइ 23 मार्च 2014 ते कराची में मार्च करण थे चाहियो, पर उन मार्च खां 2 ॾींहं अॻु यानी 21 मार्च ते खेसि शहीद कयो वियो। शहीद बशीर ख़ान कुरैशी जे निढे भाउ मक़सूद जो जनम लाड़काणे जे तालके रते देरे जे मोटणपुर मोहल्ले में 1 मार्च 1971 ते थियो ऐं हुनजी शादी 2002 में पंहिंजे कुरैशी ख़ानदान मां ई थी। हुनखे 2 पुटनि ऐं 1 न्याणी जो औलाद थियो, जंहिंमें मोहम्मद सैद सुराज ऐं न्याणी फरिशा शामिल आहे। पाण इब्तिदाई तालीम पंहिंजे रते देरे वारे ॻोठ मां हासिलु कयाईं, मिडल ताईं उते ई पढ़ियो। 9 क्लास खां वेंदे इंटर ताईं पब्लिक स्कूल हैदराबाद ऐं पोइ सिंध यूनिवर्सिटी मां MBA कयाईं। हीउ सिंध जो उहो घराणो आहे जंहिं लाइ इहो मशहूरु आहे त हू हिकु ग़रीब घराणो आहे। 2 शहीद भाइर पोइ त ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में पैदा थिया। मक़सूद अहमद कुरैशी सनान कुरैशी जो प्रेस तर्जमान पिणु बणियो। हूअ जिमिस्ट काउंसिल जो मेंबर रहियो। हूअ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहीद बशीर ख़ान कुरैशी सां गॾु मीडिया जे मामलनि ते पिणु मुआवन हुयो ऐं हूअ सूफ़ीइज़म जे प्रचार में अॻुभरो हूंदो हो, जंहिं लाइ लाड़काणे जे समाजी सियासी पुराणे क़ौमप्रस्त अॻवान सोरठ सकाफ़त संघ जे चेयरमैन जमील गाद ॿुधायो त मक़सूद कुरैशी सां इन्हनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं त हुन ॿुधायो हो त सिंध जे अंदरि इंतिहा पसंदी जी फिज़ा खे ख़तमु करण लाइ असीं सचल सरमस जी दरगाह खां सूफ़ियाणे काफ़िले जी रिहाण रचाईंदासीं ऐं पोइ सूफ़ी साईं रखियल शाह सूफ़ी साईं चीज़ल शाह ऐं पोइ भिटाई घोड़ जी दरगाह ते
सूफ़ियाणी महफ़िल कंदासीं त जीअं सिंध जो अवाम पंहिंजे मिज़ाज में असलूक़ मिज़ाज खे महसूसु करे सघे। 20 मार्च ते शहीद मक़सूद अहमद कुरैशी 23 मार्च जी आज़ादी मार्च जे सिलसिले में लाड़काणे में लॻियल कैंप में वेठल जस्कम ज़िले सदर डॉक्टर मुमताज़ शेख असलम तुनियो नादर सोलंगी अज़हर भट्टी जमील गाद ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं करे क़ौमी कारकुननि खे चई वियो त सिंध जे रहवासियुनि खे 23 मार्च जे फ्रीडम मार्च में शिरकत जी भरपूर दावत ॾिनी वञे। चाकिंग बैनर वाल पोस्टर पेनाफ्लेक्स ठाहे शहरनि जे रोडनि ऐं रस्तनि ते लॻाया वञनि। 23 मार्च ते लखनि जी तइदाद में माण्हू गॾु करण लाइ हूअ इंतिहाई सरगर्म हुयो, पर खेसि राति जे रहज़ननि रस्ते में ई साड़े छॾियो ऐं पोइ दुनिया ॾिठो त हू वॾे वकारे शहीद थी वियो। अवाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जेका हिन मुल्क अंदरि सियासी जमहूरी हक़नि जे हवाले सां सभ खां घणी मुतासिर रहंदी आई आहे, तंहिंमें केतिरा ई अहिड़ा सानिया थिया आहिनि जेके सॼी सिंध खे ॼण त धोॾे विया आहिनि ऐं सदमे वारी कैफ़ियत तारी थी वई आहे। सदमे वारी कैफ़ियत सॼी सिंध ते तॾहिं बि तारी थी हुई जॾहिं भिरिया रोड ते जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे अॻुवाण मक़सूद कुरैशी ऐं सलमान जी शहादत जी ख़बर सॼी सिंध जे सीने मथां छिपजियां किरी हुई। जस्कम अॻुवाण 23 मार्च ते मुक़ररु थियल कराची में रैली जे तयारियुनि वारे सफ़र में हुआ। तिन जो साथियुनि सां ओचितो राबितो कटिजी वियो ऐं पोइ उहे भिरिया रोड ते पंहिंजी कार में सड़ियल हालत में लधा विया। ही ख़बर उन सिंध जे लाइ इंतिहाई गंभीर ऐं तशवीशनाक हुई जेका ख़बर न आहे छो हिन मुल्क में पुरमन जमहूरी जदोजहद में यकीन रखण बावजूद बि रखी बिना ॾोह केॾारे मां गुज़ारी वेंदी आहे ऐं सम्झ में नथो अचे त अहिड़ियूं साज़िशूं कंदड़ क़ुवतूं सिंध खे केॾांहुं धिकण थियूं चाहिनि। सिंध में ही ॿियो वाक़ियो हुयो जंहिंमें क़ौमपरस्त कारकुननि खे सड़ियल गाॾियुनि मां लधो वियो। उनखां पहिरीं बाखोड़े मोरी वारो अफ़सोसनाक वाक़ियो रिकॉर्ड ते मौजूदु आहे जंहिं पिणु सॼी सिंध खे सोगवार बणाए छॾियो हो। सिंध हुकूमत जे नुमाइंदनि भिरिया रोड वारे अलमे जी मज़मत कंदे जांच जो पिणु मुतालबो कयो हो, पर जांच थी न सघे। हेल ताईं सिंध में जेके बि सियासी कारकुननि जा क़त्ल थिया आहिनि तिन बाबति अहिड़ी कहिड़ी जांच साम्हूं आई आहे जो हिन वाक़े जी जांच थी सघे हा। हिन वाक़े खां अवल क़ौमपरस्त कारकुननि जे बाखोड़े मोरी वटि सड़ियल लाशनि जी जांच किथे पहुती, उन में केतिरियूं हक़ीक़तूं पधरियूं थी सघियूं। जॾहिं उन जो सच ॻोल्हियूं था त भिरिया रोड वारे वाक़े जी जांच जे हवाले सां बि कई इम्कान ऐं सवाल फितरी तौरु उभरी अॼु बि अचनि था। मुल्क वाक़े वक़्तु जिन हालतुनि मां गुज़री रहियो हो, हालतूं अॼु बि साॻियूं आहिनि। तिन ॾींहंनि में बि बलूचिस्तान बाहि जो शोलो बणियलु हो ऐं हाणे बि बलूचिस्तान सड़ी रहियो आहे, जिते जो अवाम रियासत जे इंसाफ़ खां मुकमिल मायूस थी उन ॾांहुं वधी रहियो आहे जितां वापसी ॾाढी मुश्किल नज़र अचे थी, पर असांजा हुक्मरान तारीख़ मां सबक़ सिखण लाइ तयार ई न आहिनि। बलूचिस्तान में अञा ताईं का राह हमवार नाहे थी ऐं हालतूं हथ सां ख़राब कयूं पियूं वञनि। सिंध जी बि साॻी सूरतहाल आहे। सिंध में बि क़ौमी कारकुन जो खमिजणु रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। हाणे त जॾहिं पाणी मामले ते क़ौमी कारकुन ऐं बाशऊर माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि, तॾहिं केतिरनि ई इलाइक़नि में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ केस बि दाख़िल थी चुका आहिनि। सिंध सरकार जी लापरवाही या वरी शरीक जुर्म हुजण वारी ॻाल्हि आहे जो अञा ताईं न त शहीदनि जा क़ातिल पधिरा थी सघिया आहिनि, न वरी जांच अॻिते वधी सघी आहे। पुलिस जे फाइलनि में दॿिजी वियल ही केस तोड़ जो अॼु बि इंसाफ़ जो मुंतज़र आहे, पर अॼु बि इन ॻाल्हि जी साखी ॾिए थो त धरती सां दिलि लॻाईंदड़ माण्हू हयातियुनि जो क़ुर्बानियूं त ॾींदा आहिनि, पर हू कॾहिं बि
वापसि वरण वारो मेहणो नाहिनि खणंदा। शहीद मक़सूद जी शहादत वारे वाक़े ते नामियारे लेखक एजाज़ मंगी लिखियो, जंहिं ॾींहुं असां इश्क जी बाह में भड़कण छॾे ॾिनो, उन ॾींहुं सर्द वादियुनि में रहंदड़ माण्हू मरी वेंदा। मूंखे मालूम न हो त जंहिं इंसान सां मां जोहीअ जी थधी राति में पहिरियों भेरो मिली रहियो हुअसि, उहो माण्हू साल सवा खां पोइ अहिड़ी मशल बणिजी वेंदो जंहिं मशल ऐं सचल सरमस लिखियो हो त गूंदर जिनी खारियो मुंहं तिनी मशल, कामूं पवे कल उन्हनि जे अफ़सोस जी। असांखे उन्हनि इंसाननि जी का कल नथी पवे जेके पंहिंजे अंदर में आग सांढे हलनि था, पर माणसा सिंध जे रिवायती सलाम वारे अंदाज़ सां हथ जोड़े मुर्की मिलनि था ऐं उन्हनि जे अखियुनि में माक जा कतरा चिमकंदा नज़र अचनि था। असांखे पोइ बि पतो नथो पवे त उन्हनि जे सीने में घणनि गुलाबनि जा खेत आहिनि ऐं हूअ ख़ुशबू जा सफ़ीर बणिजी तारीख़ जे बदबूदार दौर खे ईअं किरास कनि था जीअं का पाक दामन औरत पंहिंजो सत साबित करण लाइ बाह जे शोलनि मां गुज़रंदी आहे। उहे इंसान जेसिताईं असांजे भरपासे हुजनि था, उनजी सचाई जो असांखे अहिड़ो अहसासु नथो थिए जहिड़ो अहसासु बाद में असांजे दिलनि खे अब्दी उदासी सां हमकिनार करे छॾे थो। उहो सन्हड़ो सांवरो ऐं बेद मुश्क जे वण जहिड़ो कद रखंदड़ माण्हू बि अहिड़ो हो। उहो माण्हू जंहिंजे नाले खां ई देस आगाह न हो, छो त पंहिंजे वॾे भाउ बशीर कुरैशी पारां पंहिंजो जीवन क़ौमी तहरीक खे मुकमल तौरु अर्पे छॾण सबबि हू घर खे संभालींदो हो। पर जॾहिं बशीर ख़ान खे देश सां मुहबत करण वारे जुर्म सबबि ज़हर ॾेई शहीद कयो वियो, तॾहिं हुन भूअं जो भुणको ॿुधी हुन बि पाण खे भर्ती करायो। उन काफ़िले में जंहिंजी क़यादत शाद जी राह ते रमंदी आहे, हूअ जेको पहिरीं सफ़ा परदे पोयां हो, सो क़ौमी स्टेज ते मथां हर वक़्तु ऐं हर हंधि नज़र ईंदो हो। किथे ॼातो त हू एतिरो जल्द एतिरे थोरे अरसे में एतिरो सरगर्म थी वेंदो, पर हुनखे पंहिंजी ज़िंदगी में उहो किरदारु अदा करणो हो ऐं उहो किरदारु हुन जंहिं अंदाज़ सां अदा कयो, तंहिंजी हिकु झलक असांखे फैज़ अहमद फैज़ जे इन शेर जी सार सां सलाड़े छॾे थी त हाँ जां के ज़ियां की हमको भी तशवीश तो है पर क्या कीजिए, हर राह जो उधर को जाती है मक़तल से गुज़र कर जाती है। हू बि अहिड़ो मुसाफ़िर हो जेके मक़तल वारे मोड़ तां अंटर गुज़रंदा आहिनि। हुनखे क़ौमी शाद जो उहो ताज पाइणो हो जेको हुन खां अॻु हुनजे वॾे भाउ जे सिर ते सजायो वियो। धरती माउ अहिड़नि पुटनि जे क़ुर्बानीनि ते थर जे शहर मिठी में फुटंदड़ बाख वांगुरु मुस्कुराईंदी आहे। उनखे इनकलाबी शहरनि में लायो सजायो वारनि लफ़्ज़नि सां लय ऐं तुरनम में ॻायो वेंदो आहे। हुनजी अहिड़ी दिलसोज़ शाद जो ग़म हुनजे साथियुनि जे दिलनि खे ईअं पीड़े रहियो आहे जीअं धरतीअ जे धणी मख़दूम बिलावल जे वजूद खे घाणे पीड़ियो हो। पर उहा पीड़ा त उन पंध जो मर्क आहे। जंहिं पंध जी आख़िरी मंज़िल आज़ादी हूंदी आहे, उहा आज़ादी जेका इंसान खे ग़ुलामी जे गुनहगार रात खां निजात ॾींदी आहे, उहा आज़ादी जेका सभ खां पाकीज़ा ख़्याल जी तस्वीर हूंदी आहे, उहा आज़ादी जेका तमामु घणी ख़तरनाक हूंदी आहे ऐं उनखां वधीक ख़ूबसूरत बि हूंदी आहे। उहा आज़ादी जंहिंजे लाइ यूनान जे जादूगर अदीब काज़ांत ज़ाक्स लिखियो आहे त ए आज़ादी मां तोखे ॾिंगनि में ईअं थो लिखां जीअं हिकु वैशी ढगे खे सिंगनि खां झले क़ाबू कबो आहे। उहा आज़ादी हिकु तूफ़ान वांगुरु माण्हू खे पंहिंजे वकुड़ में वठी हुनखे दूर उॾारे वेंदी आहे। उन आकाश ते जितां हिन धरती जा मामूल वारा मसइला ऐं मामरा नज़र बि न ईंदा आहिनि, उहा बुलंदी, उहा ऊचाई, उहा उभ उॾार मस्ती जेका आज़ादी जो तोहफ़ो हूंदी आहे, सा फ़क़्ति उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदी आहे जेके सस्ते जियापे खे छॾे मुहांगी मोहबत जा तलबगार थींदा आहिनि। मक़सूद कुरैशी वांगुरु शहीद मक़सूद कुरैशी पंहिंजी मुख़्तसर सियासी जदोजहद में एतिरो वॾो पंधु कयो जो हू बि उहा मंज़िल माणे वियो जेका माण्हू खे तमामु घणी मुश्किल कुशालनि खां पोइ हासिलु थींदी आहे।
हू जेको वफ़ा ऐं साबित क़दमी जो मिसाल बणियो सो पंहिंजे तक़रीरनि में चवंदो हो त असां बि सिंध ते सिर ॾेई सरहा थींदासीं ऐं हुन पंहिंजो वाइदो पूरो कयो। कूड़ जे हिन दौर में केरु थो पंहिंजा वाइदा पाड़े, पर जेके जफ़ा जे ज़माननि में वफ़ाउनि जा अमीन थियनि था उन्हनि जो मान ऐं मर्तबो वॾो थिए थो। उन जा जनाज़ा ईअं खॼनि था जीअं शहीद मक़सूद कुरैशी जो जनाज़ो लखे माण्हुनि जे मेड़ में खंयो वियो। अहिड़ी शानाइती अलविदा हर माण्हू जे मुक़दर में न हूंदी आहे। उन लाइ इंसान जी हथ तरी ते सिर्फ़ु क़िस्म जी रेखा जो हुजणु काफ़ी न हूंदो आहे, पर उन लाइ उन कटार जहिड़ी वाट ते बि हलणो पवंदो आहे जेका पेरनि खे वढींदी आहे। उहो रस्तो वठण खां सवाइ महान मंज़िल हासिल न थींदी आहे। जंहिं रस्ते जो ज़िक्र अयाज़ इन्हनि लफ़्ज़नि में कयो आहे त रस्तो कुहाड़ो तोड़े ॿिन्ही पासे पिरीअ जो पाड़ो। हूअ जेके पिरी जे पाड़े मां चुपचाप गुज़री आधी राति खां बि कुझु अॻिते वधी सिज खे पंहिंजनि हथनि सां उभारण जी कोशिशि कंदे शोलनि में जली शहीद थिया, से माण्हू न पर मशलूं हुआ। अहिड़ियूं मशलूं जहिड़ियुनि मशलनि लाइ चयो वियो आहे त उलझने लगी मशलें आंधियों से सुलझने लगे काकुले शब रफ़ी को। राति जे घाटनि वारनि खे सुलझाए हिकु मासूम सुबुह जो मुख परगट कराइण वारनि मुसाफ़िरनि खे जहिड़ी रीति जलायो वियो आहे उहा राति जो अंत ओस आणींदी। पर सुबुह खां अॻु जहिड़ो शदीद अंधेरो थी वेंदो आहे अहिड़ो शदीद अंधेरो हो उन दुहें जो जेको उन कार मां निकिरी रहियो हो। जंहिं कार में जली रहिया हुआ उहे ॿ अरड़ा इंसान जिन पंहिंजे देश सां वचन पाइण ख़ातिर उन्हनि ख़तरनि वारे रस्ते जी चूंड कई जंहिं रस्ते ते हू धरती तां निसार थिया। वहशत परस्त कुवतनि जा मुदे ख़ारिज दिमाग़ सम्झनि था त अहिड़नि वाक़िअनि सबबि माण्हू ख़ौफ़ तां खंभिजी वेंदा। अहिड़ा वाक़िआत माण्हुनि जे ख़ौफ़ खे ख़तमु कंदा आहिनि। जेकॾहिं ईअं हुजे हा त मक़सूद कुरैशी जा साथी रथियल प्रोग्राम खे सोग सबबि मुलतवी कनि हा, पर हुननि त मक़सूद कुरैशी जी जनाज़े निमाज़ खे मुलतवी करे 23 मार्च ते तिब्बत सेंटर वटि पढ़ण जो ऐलान कयो ऐं उहो करे बि ॾेखारियो। दुनिया में जिते जिते बि जबर अंधी ताक़त खे इस्तेमालु कयो आहे उते साॻिया नतीजा निकिता आहिनि, पर बलूचिस्तान जे पहाड़नि खां वठी सिंध जे वाहण ऐं वसियनि ताईं जहिड़ी रीति जबर खे इस्तेमालु कयो वियो आहे उनजो रद्द अमल जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध में वारो रहियो आहे। हिन वक़्तु समूरी सिंध ॾुख वारी सूरतहाल में आहे। हर हंधि ऐं हर जाइ ते जहिड़ी रीति एहतजाज ॿरी रहिया आहिनि उन ते नाम निहाद क़ौमी मीडिया जो छतर मुर्ग वारो रवैयो उन जे आईंदे खे ऊंदाहो करे रहियो आहे। उहा मीडिया जेका मख़सूस माण्हुनि खे अहमियत ॾींदे धरती जे धणियुनि खे नज़रअंदाज़ करण वारी रवश जी राह वठी हले थी, सा पाण खे ओस खॾ में किराईंदी। उन मीडिया खे अढंगी चाल जो जाइज़ो वठणु घुरिजे, छो त इहा ॻाल्हि कंहिं बि प्रोफेशनल इख़लाक़ियात जे दायरे में दाख़िल करे नथी सघिजे। सचाई इहा आहे त जबर जी राति में जॾहिं माण्हुनि खे जलायो वेंदो आहे त हू आदर्शी मशलनि वांगुरु भड़की पवंदा आहिनि ऐं उन्हनि जूं उभ ॾारींदड़ जिभियूं न रुॻो आकाश ते उहे एहतिजाज खणी वेंदियूं आहिनि त धरती ते ज़ुल्म हाणे पंहिंजी इंतिहा खे पहुची रहियो आहे, पर उहे देश जी निंड खे बि साड़े रख करे छॾींदियूं आहिनि ऐं माण्हू अखियूं महटे जाग जे माग ते कठा थींदा आहिनि। जबर जी कारी बाट में जलंदड़ माण्हू सिर्फ़ु निंड हथां निहोड़ियल देश खे जाग न ॾींदा आहिनि, पर उहे जाग जो भाग बि अर्पींदा आहिनि। उन्हनि इंसाननि खे जेके ख़्वाबनि में ख़ुशि रहण जा आदी थी वेंदा आहिनि, उहे शोला उन्हनि माण्हुनि खे सब्रनि जे साबिया लाइ पतोड़ण जो ॾसबे ॾींदा आहिनि त गसबे पोइ हिकु अजाग दौर मां अखियूं महटे उथंदा आहिनि। उहे इंसान जेके सदियुनि खां वठी ग़ुलामी जे घंघोर राति में सिर्फ़ु उन करे रहिया पिया हूंदा आहिनि छो त उन्हनि खे कंहिं बि रोशनी जी रेखा नज़र न ईंदी आहे, पर पोइ ओचितो उहो वायो मंडल जनम वठंदो आहे जंहिं लाइ अयाज़ लिखियो आहे त ऐं जो उभरी आग मां आज़ादी भड़के वेरी मथां विझजी कहर जियां कड़के धरती में धड़के आजे थियण जी आरज़ू। हिकु अहिड़ी आरज़ू इंसान जा पुराण बि पैदा करे विया आहिनि जेको लज भरी मुल्क सां मिलंदो हो।
जंहिंजी अलमनाक शहादत ते समूरी सिंध सोगवार थी। जबर जी रात में मशल वांगुरु जलंदड़ मान खे असां नकारा गुआ जे इनकलाबी शाइर जे लफ़्ज़नि जी भेटाए पेश करे सघूं था त जंहिं ॾींहुं असां इश्क जी बाह में भड़कण छॾे ॾिनो, उन ॾींहुं सरद वादियुनि में रहंदड़ माण्हू मरी वेंदा। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक एजाज़ मंकी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं 21 मार्च ते शहीद थियल शहीद मक़सूद कुरैशी ऐं सलमान वधो खे भेटा पेश करे रहिया आहियूं। यादगिरियुनि जा वर्क वराईंदे नामियारो साफ़ी ज़ाहिद राजपर लिखे थो, सुबुह जा 7 थी रहिया हुआ जॾहिं मूंखे पंहिंजे साफ़ी दोस्त फ़ोन करे ॿुधायो त भिरिया रोड भरिसां हिकु सड़ियल कार मिली आहे जंहिंमें 2 माण्हुनि जा लाश पियल आहिनि। वाक़े जी इतला ते ई मुंहिंजे अंदर में उणतुण मतल हुई त उहे लाश कंहिंजा थी सघनि था। ताज़ो जस्मम घोटकी जे सदर साहिब ख़ान घोटे जो लाश पिणु भिरिया रोड जे भरपासे वटां हथ आयो हो। जॾहिं त रेलवे ट्रैक पिणु अक्सर करे भिरिया रोड वटां निशानो बणिजंदो आहे, जंहिं करे सड़ियल कार मां सड़ियल लाशनि जो मिलणु साफ़ थी हिस मुताबिक़ ॾाढो पुरस्कार लॻो। जंहिं करे उन्ही बाबति खोजना करण ई लाज़मी सम्झंदे पंहिंजे साफ़ी दोस्तनि सां गॾु भिरिया वञी पहुतुसि, जिते ख़बर पई त लाश भिरिया जी अस्पताल में आंदा विया आहिनि। उते ई भिरिया में हिकु साफ़ी दोस्त नेट खोले CPL सी ते सड़ियल कार जो नंबर सर्च कयो त कार मक़सूद अहमद जे नाले सां हुई। जंहिं करे मामले ते शक वधी विया त मामलो को गंभीर आहे। उन वक़्तु ठारू शाह जे साफ़ी दोस्त उहा दिलि ॾुखोईंदड़ ख़बर ॿुधाई त कार में साड़ियल लाश हिकु मक़सूद कुरैशी ऐं ॿियो सलमान वधे जो आहे। सचपच त दिलि ॾरी पई। उहा ख़बर ॿुधंदे ई यकीन ई न पिए आयो त उन वाक़े में मक़सूद कुरैशी ईअं विछड़ी वेंदो। वाक़ियो सुबुह जो असरवेल पेश आयो जॾहिं त ॿहिराड़े में ज़िंदगी शुरू थियण जा आसार शुरू थी विया हुआ। खीर वारा खीर खणी शहर ॾांहुं पिया आया। शहर में होटलनि वारनि चांहि ठाहिण लाइ चुल्हनि में बाहियूं पिए दुखायूं। उन वेल माण्हुनि भिरिया रोड भरिसां पका चांग रोड ते हिकु सड़ंदड़ कैरोला कार खे ॾिठो, जंहिंखे लॻियल बाहि जा शोला आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया हुआ। खेनि कहिड़ी ख़बर त उन कार में सिंध जो हिकु वॾो किरदारु सड़ी रहियो आहे, ॼण सिंध सड़ी रही आहे। सभु ॾिसंदड़ अचरज में हुआ ऐं हैरान हुआ त आख़िर उहे सड़ंदड़ केरु आहिनि। माण्हुनि पुलिस खे इतलाह कयो, मगर पुलिस बि पंहिंजी रिवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कयो ऐं नेठि ॾिसंदे ॾिसंदे कार खे लॻियल बाहि जा शोला झका थिया ऐं ज़मीन में खुपी विया। कार में सवार मक़सूद अहमद ऐं सलमान कोयलो बणिजी विया हुआ। 2 लाश कार जे अॻियां पियल हुआ, जंहिंमां लॻी रहियो त खेनि पहिरियां बेहोश करे कार जी अॻी सीट ते विहारे हिकु मुनज़िम तरीक़े सां ॿाहिरि ई साड़ियो वियो हो। पुलिस 8 वॻे वाक़े वारे हंधि पहुती हुई ऐं लाश खणाए भिरिया अस्पताल पहुचाया हुआ, जिते लाश सिंध वांगुरु लावारस सरद खाने में पियल हुआ त ओचितो इहा ख़बर भड़को खाई निकिती त मारिजी वियल मक़सूद कुरैशी ऐं सलमान आहिनि। ॾिसंदे ई ॾिसंदे जस्कम जे कारकुननि जो वॾो अंग अस्पताल पहुचणु शुरू थी वियो। के ज़ारो क़तार रोई रहिया हुआ, केतिरा ई बेहोश थी किरी पिया, पाण में भाकुर पाए आथत ॾेई रहिया हुआ। जस्कम जे ज़िले सदर महबूब अबड़े अजरक ऐं जस्कम कुहाड़ी वारो ॻाढ़ो झंडो आणे लाशनि खे ढकियो ऐं कारकुननि खे आथत ॾिनी। कारकुन अस्पताल खां ॿाहिरि निकिता ऐं हर तरफ़ रोज़ राड़ो हुयो। उते कंहिं ॿुधायो त कार जो ड्राइवर ग़ाइबु आहे। कारकुननि लाश भिरिया बाईपास ते रखी धरणो हणी एहतजाज कयो। उनजे अंदर में वॾो किरोध पलिजी रहियो हो। केतिरा ई जज़्बाती नौजवान हथनि में पेट्रोल जा दॿा खणी निकिरी आया ऐं क़ौमी शाहराह ते ट्रालनि खे बाहियूं ॾेई पंहिंजे अंदर जे किरोध खे शांत करण जी कोशिश कंदा रहिया। क़ौमी शाहराह ते 6 ट्रालरनि खे साड़े वियो, जंहिं सभु ॾिसंदे ई ॾिसंदे सॼी क़ौमी शाहराह ते सन्नाटो छाइजी वियो। क़ौमी शाहराह ते कारकुन वॾी कावड़ में घुमी रहिया हुआ।
जॾहिं 23 मार्च ते आज़ादी मार्च रथियल हो तॾहिं अहिड़े वाक़े केतिरनि ई ख़दशनि खे जनमु ॾिनो। जंहिंमां मालूम थिए थो त वाक़ियो हिकु मुनज़म साज़ जो ई हिसो हुयो ऐं उहो वाक़ियो टारगेट करे कयो वियो। कंहिं कयो इन सवाल जो हिकु ई जवाबु थी सघियो पए त मुल्की इस्टेब्लिशमेंट बशीर ख़ान कुरैशी जी अॻुवाणी में थियल आज़ादी मार्च में सिंध जे माण्हुनि जी वॾी शिरकत खां अॻे ई परेशान हुई। मथां वरी ॿीहर 23 मार्च ते आज़ादी मार्च रथियल हुयो। थी सघे थो जिन कुवतनि खे उन मार्च में ख़तरो महसूसु थींदो हूंदो उन्हनि ई अहिड़ो वाक़ियो करे आज़ादी मार्च खे रोकण जी कोशिशि कई। बहरहाल वाक़े जा मंज़र ऐं पस मंज़र छा बि हुजनि पर इंतिहाई भयानक बि आहिनि जो हिकु बेगुनाह माण्हू खे अहिड़े कर्बनाक तरीक़े सां साड़े मारियो वियो जो वाक़ियो ॿुधंदे ई दिलि धुॾे वञे थी। वाक़े खे ॾहाको साल गुज़री वञण बावजूदि अॼु बि सिंध सोग वारी सूरतहाल में आहे ऐं अॼु बि सिंध जा माण्हू वाक़े खे यादि कनि था ऐं अॼु बि जॾहिं को अहिड़ो वाक़ियो ॿुधिजे थो तॾहिं लिङ कांडारजी वञनि था ऐं माण्हू ते सख़्तो तारी थी वञे थो। सुवाल इहो बि आहे त पुलिस जांच जो छा थियो ऐं असल ज़िम्मेवार ज़ाहिर छो न थी सघिया। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ज़ाहिद राजपर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कहजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन